चवंदा न जिन खे खुदा जी ख़लक में खुदा नज़र न आयो उनखे किथे भी खुदा नज़र न अचणो। जिनखे बंदे में भगवान नज़र न आयो तो भगवान काथे भी लभे कदे नज़र न ईंदुसि, कदें भी न ईंदो। सतनाम वाहेगुरु। बाबा फरीद साहिब चवंदा पिया ख़ालक ख़लक में ख़लक वसे रब माहे मंदा किसनो आखिए जा तिस बिन कोई ना है। कंहिंखे ख़राब चवां मां मालिक जी तोखां सिवा ॿियो कोई आहे ही न हिते। अॼु कोई दोस्त आहे, कोई दुश्मन आहे, कोई ख़राब आहे, कोई सही आहे असांजी नज़रनि में, पर साहिब चवंदा इन सभिनी में मां वसां थो पियो। श्री कृष्ण भॻवानु चयो मां इन प्रकृति में हिकु हिकु माण्हू हिकु हिकु जीव में हिकु हिकु शइ मां पाण रहां थो पियो, मां ई आहियां। सतनाम वाहेगुरु। सतनाम वाहेगुरु। सतगुरु चवंदा जिथे हर आराधीए तिथे हर मित सहाई। जहिड़ी जगह ते तूं ईश्वर खे यादि करे उते त हर जगह तुंहिंजी सहायता करण लाइ वेठो आहे। उहो सिर्फ़ु यादि कर, उनखे मन इन्ही ख़लक में ॻोल्हणो आहे। किथे बंदो ख़लक खे ॾुखाए करे दरबार जी सेवा करे, दान पुण्य करे और हिते भेटाऊं लंगर पिया कराए, पाठ पियो कराए, कंहिं कम जा न आहिनि। जिन ख़लक खे राज़ी कयो आहे, ख़लक जो मक़सदु आहे जिथे माण्हू राज़ी, माण्हू जो मक़सदु ईअं न आहे कि माण्हुनि जी राज़ी में गुरू खे बंदो विसारे छॾे। सम्झण जी ॻाल्हि थो हिते। कई माण्हू छा कंदा आहिनि, डबल पॉलिसी खेॾंदा आहिनि। मां जो बंदो त खेदो ई खेदो आहे गुरू सां। उहो छा कंदो आहे, सुखमनी साहिब पाठ रखायो, मुंहिंजे पुट जी शादी आहे, सुखमनी साहिब पाठ करायो, अखंड पाठ करायो। छा कंदो, 3 ॾींहं पहिरियों कराइजो ताकि 3 ॾींहं पहिरियों गुरू खे ॿाहिरि कढो त मां वरी पंहिंजी कार्रवाई शुरू कयां। सतनाम वाहेगुरु। डबल पॉलिसी। मां 2 लख रुपया अखंड पाठ साहिब ते रखिया, ख़र्च कया आहिनि, कॉकटेल ते 15 लख रुपया। सतनाम वाहेगुरु। छो कराई सुखमनी साहिब, छो कराई अखंड पाठ साहिब? असां सभ जी हालत इहा ई आहे। मुंहिंजे पुट जी शादी आहे, पाठ साहिब रखायो, कीर्तन करायो, कीर्तनी ॿारहों घुरायो, सत्संगी घुरायो, लुटाईंदा वञो पैसा, काई ॻाल्हि न आहे, मां ख़र्च थो कयां। पर सुभाणे कॉकटेल पार्टी ते बि अचिजो भई, इहा ई सॼी संगत वरी साॻी उते बीठी हूंदी। सतनाम वाहेगुरु। सुभाणे मास जी दावत आहे, भई उते बि अचिजो। अहिड़ो बंदो कीअं गुरू खां अरदास कराए सघे थो? मां चवां थो अहिड़ा बंदा करे पाठ न रखाईंदा करो, सुखमनी साहिब न कराईंदा करो। छो त हिकु बंदो पाप त कमाए ई कमाए थो, उन ख़बर आहे। मां 15 लख ख़र्च कया, 10 लख ख़र्च कया, 8 लख ख़र्च कया कॉकटेल पार्टी ते या दावत ते, माना मास जी दावत करे, मां पाप कमायो ई कमायो। पर जे पाठ रखाए करे तूं कराए थो पियो त पोइ डबल पापी थी वञे। इनको चङो न रखा। सतनाम वाहेगुरु। हिकिड़ो ई कमु कर बसि जेको करिणो आहे। हिते सम्झो साहिब चवनि था ख़लक में मालिक आहे, इन ख़लक खे राज़ी रख। पर हिते भुलिजी न वञ, ख़लक खे माण्हुनि खे राज़ी करण जे लाइ तूं गुरू खे भुली वञे। सतनाम वाहेगुरु। साईं गुरू पाण चए थो पियो माण्हू खे राज़ी रख, पोइ माण्हुनि जे लाइ त कॉकटेल पार्टी करणी पवंदी। माण्हू मूंखे मेणा ॾींदा, सुभाणे नाराज़ थी वञनि पोइ। सतनाम वाहेगुरु। न, अहिड़ो अधूरो बंदो न हुजे कॾहिं बि। जे गुरू वारो पाठ रखाइणो आहे त पोइ गुरू वारा कमु कर। अॻिते गुरू जे दरबार में ॿार जो वियांह करा, भले वेॾी करा, लावा करा, जिथे तुंहिंजो मन करे, पर हिकिड़ो ई कमु करा, हिकिड़ो ई कमु कर। पोइ हिते मास वारियूं पार्टियूं न हुजनि, न प्यारा, पोइ बंदो डबल पापी थी वेंदो आहे।